वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। असां शुरू कंदासीं 2.1 शाब्दुल लतीफ़ भिटाई रीडिंग टेक्स्ट। हाणे असां रीडिंग कंदासीं टेक्स्ट खे पढ़ंदासीं। शाब्दुल लतीफ़ भिटाई हुज लवली कार्ड लाल लतीफ़ बाय हिज डिवोटीज़। शाब्दुल लतीफ़ भिटाई जंहिंखे हुन जा चाहींदड़ पोइ लॻ लाल लतीफ़ जे नाले सां सुञाणींदा आहिनि, वाज़ ए नोटेड सिंधी सूफ़ी स्कॉलर, मिस्टिक, सेंट एंड पोएट, जेको हिकु सूफ़ी सिंधी हिकु फ़क़ीर शाइर हुयो। He is considered as the greatest Muslim poet of the Sindhi language. हिन खे सिंधी ज़बान जो हिकु अज़ीम शाइर सॾियो वञे थो। Information about the life of Bhitai has mostly been collected from oral traditions. Information about the life of Bhitai. भिटाई जी ज़िंदगीअ जे बारे में ॼाण has mostly been collected from oral tradition, जेका वरिती वई आहे ज़बानी तरीक़े सां। ए रीनाउंड पाकिस्तानी स्कॉलर, हिकु मशहूरु पाकिस्तानी स्कॉलर, एजुकेशनिस्ट, तालीम जो माहिर एंड राइटर ऑफ प्लेज़, ऐं हू ड्रामा बि लिखंदो हुयो। ड्रामाज़ एंड स्टोरी, ड्रामा स्टोरियुनि जो। मिर्ज़ा खलीज बेग is said to have collected details about the early life of Shabdul Latif from some of the old people living at that time. मिर्ज़ा खलीज बेग जेको कठे कई शाब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शुरूआत वारी ज़िंदगीअ जी ॼाण कुझु माण्हुनि खां, उन वक़्तु जेके माण्हू उते हुआ, ओल्ड एज वारा माण्हू हुआ। These people had heard these facts from their fathers and grandfathers. उन्हनि माण्हुनि बि इहे हक़ीक़तूं ॿुधियूं हुयूं पंहिंजे पीउनि खां, ॾाॾनि खां। Some of whom had seen Shah Latif in person and had even spoken to him. कुझु माण्हुनि शाब्दुल लतीफ़ खे ॾिठो ऐं कुझु उन्हनि सां ॻाल्हायो बि हुयो। यानी कि जॾहिं हू नंढी उमिरि जा हूंदा त हुननि शाब्दुल लतीफ़ सां ॻाल्हायो हूंदो। एज़ ए सूफ़ी पोएट, हिकु सूफ़ी शाइर जे हिसे सां, लतीफ़ उर्स इज़ हेल्ड एट हिज श्राइन एवरी ईयर। लतीफ़ जो उर्स मल्हायो वेंदो आहे हुन जे मज़ार ते हर साल ऑन 14 सफ़र, 14 सफ़र, द सेकंड मंथ ऑफ द मुस्लिम कैलेंडर। हीउ महीनो मुस्लमाननि जे कैलेंडर जो ॿियो महीनो आहे। Thousands of people gathered and listened to the saints' songs sung on the tambura. हज़ारनि जी तादाद में माण्हू गॾु थींदा आहिनि ऐं हू सूफ़ी राग ॻाईंदा आहिनि तंबूरे ते। Many learned men read papers. कुझु माण्हू जेका हुन जी ॼाण हासिलु कंदा आहिनि, पेपर्स पढ़ंदा आहिनि that tell about Latif's life and his poetry, जंहिंमें लतीफ़ जी ज़िंदगी ऐं हुन जी शाइरीअ ते लिखियलु हूंदो आहे। Some of the key aspects shared by different scholars. कुझु अहम पॉइंटूं शेयर कयूं मुख़्तलिफ़ स्कॉलरनि मां लतीफ़ has given लाल लतीफ़ जे बारे में हेठि ॾिनल आहिनि। हाणे इंशाल्लाह द नेम भिटाई, बैकग्राउंड हू किथां जो हुयो, हुन नालो कहिड़े तरीक़े सां रखियो। नेक्स्ट, टिल देन, अल्लाह हाफ़िज़।